नाज़रीन, टंडोल यारमी तूफ़ानी बरसात सबब शहरी तोड़े बहराड़ी जा इलाइक़ा पानी हेठि अची विया आहिनि। रहवासी रोडनि ते ख़ीमा खोड़े वेठल आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे ग़ुलाम रसूल नूरियो। बरसात जिते सॼी सिंध खे मुतासिर कयो आहे उते टंडोलायर में बि तबाही आणे छॾी आहे। गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वसंदड़ बरसात शहरी इलाइक़नि थोरे बाराड़ीअ में वॾो नुक़सान कयो आहे, जॾहिं त बाराड़ी वारे इलाइक़नि में कचा घर किरण सबब रहवासी रोडनि ते पंहिंजी मदद पाण खीमा खोड़े वेही रहिया आहिनि। सभी जो ही प्यासे भुखा वेठा आहियूं, न कमाइण वारो न केरु। पुटु आहे हिकिड़ो इहो बीमार आहे, केरु कमाए खाराए। मुड़ुस जी बांह भॼी पई, नंढड़ी जी बांह भॼी पई। ग़रीब छा खां इलाज करायूं, छा असीं खायूं, छा पीऊं? असां ते ज़ुल्म थी वियो आहे, ना असांजी रिली बची आहे, ना असांजो कुझु बि कोन बचियो। हिकिड़ो घर कोन बतो आहे, सभु किरी विया आहिनि बरसाति में। सभु रोडनि ते आयो, अधु सामान पाणी में लुढ़नि पिया। को किथे हाणे असां एतिरो कोन्हे असीं पंहिंजो खायूं या पीऊं, पचायूं किथे किथां खायूं। असीं दरबदर थी विया आहियूं। असांजा ख़ाशा सभिनि जा किरी पिया जेके आहिनि, ही सभिनि जा असां घर किरी पिया। घर बर असांजा किरी पिया आहे, असां किथे वञूं? रद पचा केॾी महिल खायूं था, केॾी महिल कोन था खायूं। सूरनि सां पचायूं था, खायूं था। अहिड़ा असांजा हालात लॻा पिया आहे। नंढा नंढा ॿार आहे, वठी रोडनि ते वेठा आहियूं। माल बुख पियो मरे। घर त अधा जाम किरी विया आहे, सभिनि जा घर किरियल आहे। ॿाहिरि रोड ते वीचारा सभु वेठा आहे। ग़रीब माण्हू मज़ूरी न कोई ॿियो, हींअर त कुझु कोन आहे बरसाति जो। छा करे हाणे माण्हू ग़रीब ॿारड़ा नंढड़ा नंढड़ा वीचारा, न मानी पचाइण जो आहे, न कुझु खाइण जो, न पीअण जो। घर किरी विया आहिनि, असांजा ॿिया किरण में पिया आहिनि ऐं तंबू कोन्हे। असीं वेठा आहियूं पके ते। दुकान जाम थियो आहे। हीअ यका ई रांदि आहे तो कुझु किरिया आहिनि, कुझु फोटूं आहिनि किरण ते पिया आहिनि। 6-7-8 घर आहिनि, ही घर आहिनि। असीं सूबाई वज़ीर जी कच्छ में वेठा आहियूं, अञा ताईं असांखां पुछण कोन आयो। हा, कंहिं बची के ख़बर न वरिती आहे। रोड ते बची को पुछे त भई अव्हांजो कहिड़ो हाल आहे, ही छो पियो थिए ईअं, को पुछण वारो कोन्हे। वोट वठण महिल हथ ॿधी वेही रहंदा, बाबा महिरबानी करे वोट ॾियो। हींअर हिननि खे मौत थो पए हिते ईंदे। भूंगियूं भूंगियूं सभु किरी वियूं। हाणे ॿारनि खे जल्दी अची अंदरि था वेयूं। असां त घरनि में डपु लॻो पियो आहे। सुबुह खां असांजा ॿार ईअं वेठा आहिनि, न को मानी न को टिकी। ऐं भूंगियूं बि सॼियूं टिमनि पियूं, सुम्हे वीचारा किथे सॼी राति ॿार वेठा। चाहिए जितने भी लोग बैठे हुए हैं सामने आप लोग देख रहे हैं, सबके घर गिर चुके हैं। अगर किसी का नहीं भी गिरा ना तो वो गिरने जैसा ही है तकरीबन, क्योंकि मिट्टी के घर बने होते हैं बेचारों के, कोई ईंटों के घर तो बने नहीं होते। ना कहिड़ी कोन आयो आहे, का शइ कोन आई आहे। माण्हू को पुछण ईअं ई कोन थो चवे कि छा थियो आहे, छा कोन थियो आहे। ज़िले हुकूमत थोरे चूंडियल नुमाइंदनि घुर्जे रोडनि ते पंहिंजी मदद पाण खीमा खोड़े वेठल ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि जी मदद करे उन्हनि खे सहूलियतूं फराहम कयूं वञनि। कैमरामैन दानिश लिगारी ऐं बिलावल अरबाब सां गॾु ग़ुलाम रसूल नोड़ियो, आवाज़ TV टंडोलायर।